बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती मटियारी चैप्टर आऊं तव्हांजो मेज़बान इमरान अली में ही अदो असांजो दोस्त आयो आहे सेखाट खां। दहा खणी सरकारी इदारे में अदो कम थो करे लाइव स्टॉक में। अचो त हिन सां ॻाल्हायूं था। ज़ाहिर सिंध जा मोती जे ऑफिस में आयो आहे त असांखे हिन जो मौक़िफ़ हलाइणो पियो। हाणे जंहिंजे ख़िलाफ़ आया आहिनि ज़ाहिर आहे उन्हनि जो मौक़िफ़ आउं लाज़मी हलाईंदुसि ऐं उन्हनि खे बि लाइन ते आणींदुसि। पर पहिरीं अदे जी ॿुधूं त अदे जो मसइलो छा आहे, अदो छा थो चवणु चाहे। साईं पहिरीं त पंहिंजो नालो ॿुधाइजो। मुंहिंजो नालो साईं डॉक्टर सईदुल्ला पुसियो। सईदुल्ला साईं, छाजे लाइ आया आहियो, छा इशू आहे ॿुधायो। हिते आउं साईं पंहिंजो बयानु रिकॉर्ड कराइण आयो आहियां। डॉक्टर सईदुल्ला पुसियो, वेटनरी ऑफिसर, एनिमल हेल्थ एक्सटेंशन सेंटर सेखाट। जीअं त मोहतरम जनाब असांजो डिप्टी डायरेक्टर रियाद लिगारी साहब 3 सालनि खां वठी हिते करप्शन करे रहियो आहे। वैक्सीन खपाए रहियो आहे, मेडिसिन खपाए रहियो आहे। डिज़ार्ट मैनेजमेंट वारनि हिननि खे पैसा ॾिना जेका हिन उहा बजट काथे यूज़ कई। इन जे ख़िलाफ़ मूं आवाज़ उथारियो। मच्छरदानियूं आयूं हिन कुझु ॿियनि सेंटरनि खे ॾिनई। सेखाट खे बिल्कुलु हिन नज़रअंदाज करे छॾियो। उन्हीअ ते अवाम अची जेको आहे मूंखे दायूं ॾिनियूं। उन्हीअ ते मूं जेको आहे डिप्टी साहिब सां ॻाल्हायो। मां चयो बाबा हे मच्छरदानियूं जेके तव्हांखे मिलियूं आहिनि इहे अवाम जे लाइ आहिनि, तव्हां ॾियो अवाम खे। ऐं मेडिसिन जो उन्हीअ ते जेको आहे हिन तमामु घणा मूंखे थ्रेट्स ॾिना। जेको आहे मूंखे वॾो ज़हनी टार्चर कयईं। जेको आहे मूं हिन जे ख़िलाफ़ जेको आहे ख़त लिखिया। एंटी करप्शन ॾे जेको आहे डायरेक्टर ॾे, डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक ॾे, सेक्रेटरी साहब ॾे, मिनिस्टर लाइव स्टॉक एंड फिशरीज़, चीफ सेक्रेटरी, CM साहब, नेब, FIA। इन ख़त लिखण खां पोइ हीअ बिल्कुलु जेको आहे मूंखे धमकाइण लॻो। जेको आहे ये खत तव्हां कॾहिं लिखिया हुआ था? इहे साईं 25 ते जेको आहे अॻे महीने जी 25 तारीख़ 25 तारीख़ 25/9/2000। अच्छा, तव्हां मूंसां हिकिड़ी ॻाल्हि कई त अवाम तव्हांखे दाह अची ॾिनी। जी जी तव्हांखे त हेॾे तव्हांजा बाला ऑफिसर आहिनि त तव्हांखे दाह उन्हनि जी छो ॾिनी? अञा वॾे के ऑफिसर वटि या कोर्ट वग़ैरह में या ॿिए के माण्हू वटि छो कोन विया अवाम? इन जे बारे में ॿुधाइजो। इहो साईं छा जो उते वेटनरी ऑफिसर आऊं आहियां, उते जेको इंचार्ज आऊं आहियां। जेको आहे अवाम मूं वटि आई, जेको आहे मूं हिन सां राब्तो कयो आहे। बिल्कुलु जेको आहे सफ़ा निगलेक्ट कयूं पियो मूंखे। जेको आहे मूं इदारनि ॾे इहे ख़त लिखिया। इन खां पोइ हीअ जेको आहे तमामु लही आयो। मूंखे चयईं त इहे जेका आहे पंहिंजी दरख़्वास्त तव्हां जेको आहे हथ खण। इन ते जेको आहे मूंखे जेको आहे एडिशनल सेक्रेटरी अख्तर अली शाहनी साहब मूंखे जेको आहे कराची में घुराई। मूंखे चयईं जेको आहे डॉक्टर साहब तव्हां जेको आहे उते अचो, तव्हांखे सेक्रेटरी साहब घुरायो आहे। अच्छा, अख्तर शाहनी तव्हांजो छा आहे? एडिशनल सेक्रेटरी साहब। उहो कराची में रहंदो आहे। हिते तव्हांजा कहिड़ा कहिड़ा ऑफिसर हूंदा आहिनि? हिते डिप्टी डायरेक्टर नालो लिगारी साहब। ठीकु आहे, तव्हांजा इल्ज़ाम उन ते आहिनि? जी हा। जेको आहे ऐं एडिशनल सेक्रेटरी अख्तर अली शाहनी साहब 3 कलाक उते घुराए करे मूंखे जेको आहे टार्चर कयईं। मूंखे चयईं त एप्लीकेशन तव्हां हथ खण। जेको आहे मूं चयो त बाबा इंक्वायरी कंडक्ट थिए। जेको आहे मूंखे चयईं त बाबा सुभाणे आउं ईंदुसि जेको आहे मटियारी जीअं आयो जेको आहे ऑफिस में हिते मूंखे घुराई। 5 खां पोइ हिन खे कमु हुयो नवाब शाह सकरंड जेको आहे डिप्टी डायरेक्टर रियाद लिगारी गॾु खणी करे जेको आहे 30-35 हज़ार हिन पंहिंजो पेट्रोल बचाइण जे करे जेको आहे हुनजी विंगार वियो आहे। 8-10 डॉक्टर विहारिया अथई। उन्हनि खां अच्छे पने ते सयूं वरितियूं अथई जेका हिन हायर अथॉरिटी खे मिसगाइड करे हिन जेको आहे मुंहिंजी ट्रांसफर कराई आहे। तव्हां हींअर ऑन ड्यूटी आहियो जी या डिसमिस वग़ैरह थियल आहियो? ऐं हींअर हिननि मुंहिंजी ट्रांसफर कराई आहे। ट्रांसफर किथे कराई आहे तव्हांजी? मुंहिंजी कराई अथसि दादू में। अच्छा, तव्हांजी रिहाइश सेखाट में ई आहे? जी, मुंहिंजी रिहाइश हिते मटियारी में ई आहे। मुंहिंजी फैमिली बि हिते ई आहे। फैमिली मुंहिंजी डिस्टर्ब आहे। हाणे हे सफ़ा जेको मूंखे थ्रेट्स ॾियनि था। उते बि जेको मूंखे चयईं त आउं जेको अहिड़ो अशर तव्हां सां कंदुसि, FR कटाईंदोसांव। 8 डॉक्टर वेठल हुया। उन्हनि जे अॻियां मूंखे जेको आहिनि थ्रेट्स ॾिना। एप्लीकेशन तव्हां हथ खण। मां चयो एप्लीकेशन तव्हां हथ न खणंदुसि। जेको आहे बराए महिरबानी इहो मुंहिंजो रिकॉर्ड रखियो वञे। ऐं अख्तर अली शाहनी मां मूंखे वॾो ख़तरो आहे जेको आहे। ऐं मोहतरम जनाब CM साहब खे, बिलावल भुट्टो साहब खे मुंहिंजी इहा ई अपील आहे त शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे ऐं मूंखे
वापसि जेको आहे मटियारी रखियो वञे। तव्हांजे हथ में हिकिड़ो कागज़ पियो ॾिसां, इहो छाजो कागज़ आहे थोरो ॿुधाइजो। साईं हे मूं जेको आहे इदारनि ॾे लिखियो आहे, इन में जेको आहे डायरेक्टर साहब ॾे मूं कापी मोकिली आहे, डायरेक्टर जनरल ॾे मोकिली आहे, सेक्रेटरी साहब ॾे मोकिली आहे, चीफ सेक्रेटरी साहब ॾे मोकिली आहे, CM साहब ॾे मोकिली आहे, एंटी करप्शन सर्किल ऑफिसर खां ऐं रिसीव्ड कराए आयो आहियां, नेब ॾे मूं कापी मोकिली आहे, FI ॾे कापी मोकिली आहे। नेब जे करे जेको आहे थोरो जेको आहे टाइम वधण जे करे ई हिननि जेको आहे मुंहिंजी ट्रांसफर कराई आहे। मूंखे जेको थ्रेट्स पिया था ॾियनि, तव्हां इन जेको आहे ख़त तव्हां हथ खणो जेको आहे, न त असां ॿियो एक्शन तव्हांजे मथां खणी सघूं। तव्हां सां गॾु ॿिया बि त ज़ाहिर गॾु कमु करण वारा ऑफिस वर्कर हूंदा, सो उन्हनि खे त का तकलीफ़ उन्हनि माण्हुनि मां कोन्हे या उन्हनि खे बि आहे? साईं इहो हाणे उन्हनि खां पुछा कयो, जंहिंखे तकलीफ़ हूंदी उहो ई दाहींदो। तव्हां इन खां अलावा सिंधिया मोती ऑफिस में इन खां अलावा किथे किथे दाएं आया आहियो अथई? ऐं साईं काफ़ी चैनलुनि ते जेको आहे मूं जेको आहे उते रिकॉर्ड बयानु करायो आयो आहियां, हींअर तव्हां वटि पहुतो आहियां, महिरबानी करे। हाणे छा था चाहियो, छा था अथई हिकिड़े ॿुधाइजो तव्हांखे। मुंहिंजो इहो ई आहे शफ़ाफ़ इंक्वायरी थियणु खपे ऐं मूंखे ट्रांसफर वापसि कयो वञे। मूं इदारनि ॾे लिखियो आहे, हे इंतकामी कार्रवाई ते लही आयो आहे एडिशनल सेक्रेटरी अख्तर अली शान। ऐं जेको ॿियो थो अथई ॿुधायो छा नालो? ॿियो डिप्टी डायरेक्टर रियाज़ लिगारी साहब। हा, उहो छा थो करे? उहो जेको आहे मेडिसिन खपाए पियो, वैक्सीन खपाए पियो, मच्छरदानियूं आयूं ग़रीबनि जूं जेको आहे उहे हड़प करे छॾियईं। इन जे करे मूं आवाज़ उथारियो आहे। हे जेको आहे ख़त मूं जेको आहे हिननि ॾांहुं मोकिलिया आहिनि इदारनि ॾांहुं, इन जे करे मुंहिंजे पोयां पइजी विया आहिनि। महिरबानी करे इहो रिकॉर्ड मुंहिंजो। व्यूअर्स, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजी कोशिशि इहो हूंदी आहे त ॿिन्ही धुरियुनि जो मौक़िफ़ हलाइजे। रियाज़ लगारी साहब जो मूं वटि नंबर अवेलेबल आहे, सो उनखे कॉल कयूं था, 2 मिंट अधे जे साम्हूं उन्हनि सां बि ॻाल्हायूं था, उन खां पोइ कुझु वरी सवाल अधे सां कंदासीं। सही साहब, ॿियो प्रॉपर वे छा हूंदो आहे? ज़ाहिर आहे तव्हांजे इदारे में बि ज़ाहिर आहे हिते हैदराबाद में या मटियारी में या सेखाड़ में कुझु वॾी ऑफिस हूंदियूं जिते अञा रियाज़ खां मथे बि त माण्हू वेठल हूंदा न? जी हा साईं, बिल्कुलु। उन्हनि ॾे मूं डायरेक्टर साहब ॾे एप्लीकेशन मोकिली आहे। डायरेक्टर साहब उते मूंखे घुरायो, उन बि जेको इहो ई चयो बाबा ठा कयो। छाजो कजे? छाजो कजे जेको आहे इहो उन्हनि खां पुछा कयो न। मूं त चयो, मां चयो बाबा इंक्वायरी तव्हां करायो, मूंखे सज़ा ॾियो, मूंखे सज़ा ॾियो। हिननि मूं इदारनि ॾे लिखियो आहे, इन तां इंतकामी कार्रवाइयूं जेको हिननि शुरू कयूं न। अख्तर अली शान हिन सां गॾु आहे जो, हिन मां मूंखे वॾो ख़तरो आहे। उते बि जेको चयईं मूंखे, ऐं तोखे जेको आहे FIR कराईंदोसांइ, माराईंदोसांइ जेको आहे। महिरबानी करे डिप्टी डायरेक्टर अख्तर अली शाहानी साहब जेको आहे हायर अथॉरिटी खे मिसकंडक्ट कयो आहे, तॾहिं हायर अथॉरिटी एक्शन जेको खयो आहे, मुंहिंजो जेको ऑर्डर हिननि दादू कयो आहे। तव्हां हाणे अपील हिकिड़ी भेरे ॿीहर करे सघो था त तव्हां छा था चाहियो त तव्हांखे वापसि सेखाड़ आंदो वञे या? जी हा साईं, जेको बिल्कुलु जेको आहे मुंहिंजी फैमिली रहाश हिते ई आहे, ऐं नौकरी करण जे लाइ हर हंधि तयारु आहियां। छो जो अख्तर अली शाहानी साहब मां मूंखे वॾो ख़तरो आहे। हू चए थो त उते जेको आहे ऐं हिनखे जेको FIR पूरियूं कराए जेको आहे ऐं उते जेको हिनखे माराईंदुसि। वीवर रियाज़ साहब त फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। अधे जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हाणे हिन जो फ़ैसिलो ऐं तव्हां ते बि छॾियां थो त अधे खे अॻियां छा करणु खपे। ऐं इदारनि में करप्शन त हर इदारनि में आहे, पर छा कजे मतिलबु सम्झ में मूंखे बि नथो अचे। उमीद कयां थो नंढड़ी कोशिशि तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़।